सारे ताड़ी के गूंज में अली मौला आ के माण्हू मंझ मणिया आ के माण्हू मंझ मणिया पर मूंखे अहिड़ा मुड़स वणिया जेके ही सारो जग जरकाए विया ऐं पंहिंजो पाण मल्हाए विया ऐं पंहिंजो पाण मल्हाए विया। स्टेज ते वेठल मुअज़्ज़िज़ मेहमान साथियों, पंडाल में वेठल अदीब दानिश्वर साफ़ी दोस्तों, जीए सिंध जीए मुंहिंजो क़ाइद मोहतरम रसूल बचपनी जो सभ खां पहिरीं आउं शुक्रगुज़ार आहियां सिंध कल्चर फोरम जो जंहिं तव्हां असांखे हिते गॾु करे ठटे जी मिट्टीअ मां जनम वठंदड़ चाचा मोहम्मद ओस्मान जी पहिरीं वरसी ते तव्हां असांखे सभिनी खे गॾु कयो आहे। इन जे लाइ आउं सादिक लाख खे उन जी टीम खे सलाम पेश करियां थो। सभ खां पहिरीं चाचा मोहम्मद ओस्मान हिन ठटे जी ज़रख़ेज़ ज़मीन मां जनम वठंदड़ ऐं हिन प्रेस कलम मां बुनियाद रखंदे अॼु जेकॾहिं सहाफ़त ते जॾहिं जो दोस्तनि ॻाल्हायो यकीन पुछो त उहा हिकु मशल राह आहे सिंध जे लाइ ऐं ठटे जे लाइ। जेकॾहिं ठटे जी तारीख़ खे थोरो नज़र विझंदा त ठटे जी तारीख़ हिकु बेमिसाल हिकु किरदारु आहे। ठटे जी तारीख़ में जॾहिं जिदोजहद जो मिसाल ॾिसंदा त उहो ठटे जी तारीख़ मां आहे। पढ़ाॾो सोई सॾ में लिखियल आहे त ठटे जी गठिन मां माण्हू निकिरी करे सॼी सिंध खे सुजाॻ कंदा हुया ऐं उहो ठटो जेको अॼु जे ठटे जी हालत आहे उहो तव्हां असांजे अॻियां ज़ाहिर आहे। उन ठटे में जिते गुटको आम हुजे, जिते मंशात सरियाम हलंदी हुजे, उन इलाइक़े में चाचा मोहम्मद ओस्मान जनम वठी वरी काश अख़बार में जॾहिं लुकणु शुरू कयो त यकीन आहे त उन जा दुश्मन बनिया हूंदा, के साथी ज़रूरु बनिया हूंदा। पर सभ खां पहिरीं जेकॾहिं इंसान जनम वठे थो उन जी बाक़ी सिर्फ़ु कुझु बि न आहे। सभ खां वधीक जेको अहम आहे जेकॾहिं हेतिरा माण्हू चाचा ओस्मान जे लाइ गॾु थियूं उन जो सबबु इहो आहे चाचा ओस्मान पंहिंजी साफ़ जे बुनियाद ते पंहिंजो हिकिड़ो किरदारु थी वियो आहे। उन किरदार जे करे पाण हेतिरा माण्हू गॾु थिया आहिनि। माण्हू त रोज़ मरनि पिया, माण्हू त रोज़ जनम वठनि पिया, पर उन्हनि माण्हुनि खे पाण एतिरो यादि इन करे नथा करियूं त उन्हनि माण्हुनि जो पंहिंजे क़ौम, पंहिंजे वतन ऐं पंहिंजी धरती सां का बि मोहबत न हूंदी आहे। जेके माण्हू मोर्चा सिंध जी बका जी वेड़ जे लाइ घणा मोर्चा आहिनि, सभु को पंहिंजे हिसाब सां विढ़े थो, पर उन सभिनी मोर्चनि मां जेका वॾी ताक़त रखे थी उहा सहाफ़त आहे, जेका पंहिंजे कलम जे ज़रिए जेको हेठो आवाज़ पंहिंजे ऐवान ताईं पुॼाए थो। पाण जेके असेंबली में चूंडे मोकिलियूं था, यकीन ॾिसंदा त आउं गिला नथो करियां, हिते बि असांजा चूंडियल नुमाइंदा वेठल आहिनि, पर उन्हनि सिंध जे लाइ को बि अहिड़ो अखर न ॻाल्हायो आहे। सिंध जी हिन वक़्तु जेका ठटे जी हालत आहे उन ते रोअण थो अचे। ही ठटो जेकॾहिं अहवाल जी तारीख़ में तव्हां ॾिसंदा जॾहिं जिदोजहद जो ऐलान थियो सभ खां पहिरीं ही ठटो ज़िलो हुयो जंहिं जेल टोड़िया ठटे जा। जेका शुरूआत थी अहवाल जी तारीख़ जी उहा ठटे मां थी। अॼु ठटे जे ॻाल्हाइण जे लाइ असांखे चुप कयो थो वञे, को कहिड़ियूं ख़बरूं थो करे, को कहिड़ियूं थो ख़बरूं करे। हींअर माहौल अहिड़ो ठटे जो थी वियो आहे, ॿी सिंध जो अहिड़ो न आहे जहिड़ो ठटे जो थियो आहे। ठटे में इहा उहो मफ़ामत करियो, हथ ॿधी हलो, बसि ॻाल्हाइणो न आहे। हीअ कंडीशन असांजे हुक्मराननि कई आहे त जेकॾहिं अचो त चाचा ओस्मान जे नक्शे कदम ते हलंदे इन साफ़ दोस्तनि खे चऊं था अचो तव्हीं बि साथ ॾियो, तव्हीं बि लिखो त ठटे जी कहिड़ी हालत थी आहे, ठटे जो इल्मु अदब किथे आहे हींअर पतो। ठटे जे मासूम न्यान सां ज़राऊं करे उन्हनि खे क़त्ल कयो थो वञे, उहा छा ठटे जी रवायत आहे छा? पाण चऊं था त ठटे में हज़ारे समय मदरसा हुया जितां तइलीम जे इल्मु हासिल कंदासीं। अॼु ठटे जी तइलीम इल्मु किथे बीठो आहे? उनमें पाण सां गॾोगॾु असांजा चूंडियल जेके ज़िमेदार आहिनि, नुमाइंदा आहिनि, उहे बि ज़िम्मेवार आहिनि। तव्हांजो टाइम नथो वठां, चवां थो अचो त हिन चाचा ओस्मान जे छॾियल वाट ते ऐं पंहिंजे ठटे खे सोचूं, ठटे जे मुस्तक़बिल जे लाइ सोचूं, ठटे सां जेको ज़ुल्म खे बर्बाद थिए पियो उन जे लाइ सोचूं। आख़िर में तव्हां खां हिन शाइरी सां मोकिलाईंदुसि त अचबो त जिगर शेर जो धारे अचे, अचबो त जिगर शेर जो धारे अचबो, हर देव इलाकास खे मारे अचबो, हर हाल में अंजाम के पारे अचबो, जे जंग कंदो तंग त सारे अचबो, जे हूंदो बया बांध वतारे अचबो। ए मंज़र मक़सूद ही वाइदो आहे, जे अॻियां उभा आहियो त फाड़े अचबो। जीए सिंध जीए।